जदीद दौर जी सूरमियूं ऐं अयाज़ अॼु हिकिड़ो अहम टॉपिक ऐं इन सां रिलेटेड जेके मुंहिंजा पैनलिस्ट आहिनि यकीननि के तारुफ़ जा मोहताज कोन्हनि। मां तारुफ़ कराईंदी हलियां। अमर सिंधु यकीनी तौर ते उन्हनि जो तारुफ़ जो मोहताज न आहिनि, पॉलिटिकल एक्टिविस्ट बि आहिनि ऐं वुमेन इशूज़ ते यकीननि उन्हनि जेको कमु कयो आहे उन्हनि जी सुञाण आहे, उन सां गॾु मौजूदु आहिनि। अतिया दाऊद साहिबा जेके राइटर बि आहिनि, पोइट बि आहिनि, वुमेन एक्टिविस्ट आहिनि, उन्हनि सां गॾु मौजूदु आहिनि। नौशीन अली पाण हुननि जा खोड़ सारा तारुफ़ आहिनि जंहिंमां चंद मां कराईंदी हलां। पाण अकेडमिक रिसर्चर आहिनि, एग्रीकल्चर लैंड ते उन्हनि स्टडी कई आहे काफ़ी, ऐं पाण हिकु ओन कनि थियूं हिकु अहिड़ी शइ खे जेको अॻिते हली असां उन तां पर्दो फाश कंदासीं। फ़िलहालु उन जो तारुफ़ मां उन कॉन्टेक्स्ट में न कराईंदसि। उन सां गॾु मौजूदु आहिनि अरीबा जलवाणी जेके पाण पॉलिटिकल एक्टिविस्ट बि आहिनि ऐं वुमेन इशूज़ ते बि काफ़ी कमु कनि पियूं। सभ खां पहिरीं मुंहिंजो सुवालु हूंदो अमर तव्हां खां, जीअं पंहिंजो टॉपिक आहे जदीद दौर जूं सूरमियूं ऐं अयाज़, तव्हांजी नज़र में जदीद दौर जी सूरमी कहिड़ी आहे? ॾिसो, मां इनखे ॿिनि तरीक़नि सां जेका असां डिफाइन करणु चाहींदसि। सभ खां पहिरीं इहो त सूरमी जो जेको तसवर आहे उहो तसवर किथां अचे थो, उनखां पोइ शाइर उन तसवर खे समाज में कीअं राइज करे थो, उनखां पोइ असां वटि जदीद सूरमियूं वेठियूं आहिनि ऐं उहे ख़ुदि ॿुधाईंदियूं त जदीद सूरमी जो तसवर छा आहे। हाणे सभ खां पहिरीं अचूं था त इहा ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल में वाज़े थियणु खपे त सूरमी जो कॉन्सेप्ट कहिड़ी, जेका असां सूरमी उन जूं ख़ासियतूं कहिड़ियूं हुजणु खपनि, इहो तख़लीक़ कंदड़ का औरत पाण नथी हुजे, पर पिदरशाही समाज जा जेके बि इख़लाक़ी क़दर आहिनि उहे इख़लाक़ी क़दर हिकु वफ़ादार या हिकु सबमिसिव टाइप जो या कंहिं बि क़िस्म जो जेको पिदरशाही समाज खे सूट करे, उन समाज मुताबिक़ उन सूरमी जो तसवर जोड़ींदा आहिनि ऐं उन समाज उहो पिदरशाही क़दरनि खे उहे औरतूं अॻिते खणी हली पंहिंजो पाण खे हीरोइन जे रूप में पेश कंदियूं आहिनि या उन फ्रेम ते पूरे लहण जूं कोशिशि कंदियूं आहिनि जेको समाज उन्हनि खे ॾींदो आहे। हाणे पाण अचूं था त मिसाल जे तौर ते जागीरदाराना समाज जे अंदरि कहिड़ी औरत सूरमी थी सघे थी, जेकॾहिं शहरी समाज आहे त उन में कहिड़ी औरत जेका असां सूरमी थी सघे थी। त हर दौर में सूरमियुनि जा किरदार तब्दील त थींदा रहिया आहिनि, तसवर तब्दील त थींदा रहिया आहिनि, पर उन तसवर खे तब्दील कंदड़ बि उहो पिदरशाही समाज हुजे थो। हाणे जेकॾहिं माना ॾिसूं त शाइर उन पिदरशाही समाज मां निकितल सूरमीअ जे तसवर खे कीअं हिकिड़ी विख अॻिते खणी हिकिड़ो तरक़ी पसंदाना जेको आहे सो ॾींदा आहिनि। मिसाल जे तौर ते मां इहो चवां त सिंध जो या ईअं चइजे त जेको पहिरियों फेमिनिस्ट शाइर असां मञूं था त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे दौर जे अंदरि पिदरशाही समाज जे राइज तसवरनि खां हिकिड़ी विख अॻिते हली औरत जे सूरमी जे किरदार जी तख़लीक़ करे थो। मिसाल जे तौर ते उन जा कई जेके किरदार आहिनि उहे साॻे ई पिदरशाहना समाज जे क़दरुनि मुताबिक़ आहिनि। मिसाल जे तौर ते ससी जो किरदारु आहे, मारवी जो किरदारु आहे या ॿिया किरदार ॾिसी सघनि था, पर हिकिड़ो अनोखो किरदारु आहे जेको निज पिज सिंधी किरदारु। ससी जो किरदारु आहे, सोहिणी जो किरदारु आहे। सोहिणी जो किरदारु बि समाज जे पिदरशाही इख़लाक़ियात खां हटी करे आहे त जेका पंहिंजे मुड़ुस खे छॾे पंहिंजे आशिक़ सां मिलणु वञे थी ऐं उहा लतीफ़ जी हीरोइन आहे। इहो समाज जे पिदरशाहना समाज जे बरख़िलाफ़ आहे। पर उनखां बि वधीक मां ईअं सम्झां थी त जेको मूमल जो किरदारु आहे, मूमल जो किरदारु अहिड़ो किरदारु आहे जेको समाज में उन टाइम ते जेको राइज तसवर आहे त हिकिड़ी ख़ूबसूरत सुहिणी औरत जेका पंहिंजी उन टाइम ते जेके भंड ऐं चारण ॻाइनि था, उहो हिकु क़िस्म जी जेका काक महल आहे, काक महल खे हिकु क़िस्म जो कोठो सॼो वियो आहे त काक महल जे कोठे तां ॿार उनखे बाद में सिंधी शाइरी में इहा टर्म बि इस्तेमालु थी वई आहे। उहा ख़ूबसूरत औरत
छा थी करे त उन दौर जे राजाउनि महाराजाउनि बादशाहुनि खे पाण ॾांहुं जेका असां मुख़्तलिफ़ हरफ़तनि सां पंहिंजी सूंहं सां पाण ॾांहुं छिके थी ऐं उहे पोइ जेके आहिनि से उन में अचनि था ऐं पोइ पाण लुटाए हलिया वञनि था पंहिंजी दौलत माल मिल्कियत। इहो तसवर इहो त इहो हिकिड़ो तवाइफ़ जो कोठो आहे, हिकिड़ी अहिड़ी जेका असां औरत जो आहे जेका मर्दनि खे हिरखाए थी, उन्हनि खां दौलत फुरे थी, पर छा हुन जे तसवर खे मुकमल तौर ते ट्रांसफॉर्म करे छॾियो, मुकमल तौर ते तब्दील करे छॾियो। छा वटि मूमल जो जेका काक आहे उहा रुॻा हिकिड़ी औरत जी ख़ूबसूरती खे ते ॿधल न आहे, हू औरत जी ज़हानत खे जेको आहे सो मथे खणी थो अचे ऐं न रुॻो मथे खणी थो अचे पर हुन बिल्कुलु ट्रांसफॉर्म करे उनखे मूमल खे सदा हयात सूरमी बनाए छॾियो सिंधी समाज जो, जेका उन वक़्तु सिंधी समाज उन लाइ तयारु न हुयो त उन औरत खे उहो मक़ाम ॾे। त शाइर हिकु क़दम अॻिते वेंदा आहिनि। हाणे उहो शाह जो दौरु हुयो, शाह जो जागीरदाराना दौरु हुयो, वरी अचूं था अयाज़ ते, अयाज़ उनखां हिकु क़दम अॻिते वञे थो, पर इहे सभई किरदार आहिनि पिदर शाहाना समाज जा ॾिनल। शाह कहिड़ो किरदारु खणी थो, अयाज़ कहिड़ो किरदारु खणी थो अचे। अयाज़ जूं सूरमियूं वरी बजाए उन जे त ससी जेका असां महबूब जी तलाश में निकिरे थी, ऐं महबूब उन जो को हिकिड़ो अकेलो को महबूब आहे, उनखे तसवर जेको अयाज़ पेश करे थो त वतनियत जे तसवर सां, इनकलाबियत जे तसवर सां, आदर्शन ऐं नज़रियनि जे पुठियां ससी वांगुरु निकिरी पवणु, ऐं उनखे ॿियो जेको हिकिड़ो इनकलाबी किरदारु ॾिए थो। बल्कि ईअं चइजे त हू जेका असां औरत खे ॿाहिरि कढी उनखे हथियार पवार ॾेई बाक़ाइदा गोरीलो करे जंग जे मैदान में बीहारे सघे थी, त हाणे ही मर्दनि सां दू बदू ऐं उन जे जेका असां कुलो में कुलाए में मिलाए हू धरतीअ जी जंग विड़ी रही आहे, या हू जेका असां हिकिड़े इनकलाब ऐं नज़रिए जी विड़ी आहे। ही थिया जेके आहिनि से। हाणे अचूं था इन ॻाल्हि ते त ही जेके बि किरदार अचनि था, अॼोको दौरु ॿियो दौरु आहे। अॼोको दौरु मां सम्झां थी त जदीद दौर जी सूरमी कंहिं ॾिनल फ्रेम जे अंदरि पंहिंजो पाण खे ॾिसण जे बजाए त शाह कीअं थो चए, अयाज़ उनखे कीअं थो ॾिसे, या ॿियो केरु उनखे कीअं थो ॾिसे, हू पंहिंजो रोल पाण डिफाइन करे थी ऐं उहा पंहिंजे लाइ पाण तय करे थी त हुनखे माना हुन जे औरत जी नज़र में जदीद सूरमी कहिड़ी आहे। त हू समाज में पिदरशाही समाज जा जेके बि तसवर आहिनि उन्हनि खे रद्द करे हिकिड़े नए जेका असां उन तसवर जो उहा औरत ख़ुदि मुख़्तियार आहे, उहा औरत पंहिंजे वजूद पंहिंजे जिस्मो जान जी पाण उन ते पाण इख़्तियार रखे थी, ऐं हिन दुनिया ते हिन उन ते जेतिरो हक़ ॿिए कंहिंजो आहे ओतिरो ई उनजो हक़ आहे। हाणे हक़ उनजो बराबरी वारे हक़ खां वेंदे उनजे शख़्सी वजूद ताईं उहो ॿधल आहे। त मां सम्झां थी त जदीद दौर जी सूरमी उहा ई चई सघिजे थी त जेको पंहिंजे वजूद जा जे इख़्तियारनि खे मुकमल तौर ते इख़्तियार करण में आज़ादु हुजे, ऐं उहा आज़ादगी जेका पिदरशाही समाज जे कुझु जोड़ियल इन्हनि फ्रेमनि खां ॿाहिरि निकिरी वञे, उन ते हाय घोड़ा त घणी भली मचे, पर हक़ीक़त इहा आहे त जदीद सूरमी उहो कमु न रुॻो करे रही आहे, पर हिकिड़ो नई जेका असां पंहिंजे लाइ नई हीरोइन वारो नई जदीद दौर जी सूरमी पंहिंजो किरदारु पाण तख़लीक़ करे रही आहे। उहा हाणे अॼोके दौर जे त घटि में घटि शाइरनि जे उन जे आधारियल कोन्हे, त हाणे शाइर उन जे लाइ हिकिड़ो इमेज तख़लीक़ करे पोइ हुन में उहा पूरे रहण जी कोशिशि करे। ऐं मां सम्झां थी शायदि इहो ई सबबु आहे अॼुकल्ह जे शाइरनि ऐं अदीबनि खे जदीद दौर जे औरतुनि खां कुझु घणा ई माना छिरकियल आहिनि, छाकाणि त उहे उन जे पूरे फ्रेम ते लहण लाइ तयारु कोन आहिनि औरतूं। इहो इन खे थोरो असां इन अंदाज़ में बि ॾिसूं था त इन ते घणे जेको आहे सो उनजी थियण जी ज़रूरत कोन्हे। औरतुनि खे हाणे इहा ज़रूरत कान्हे त उनखे ॿियो केरु ॿुधाए त हिकिड़ी सुठी औरत कहिड़ी थींदी आहे, ख़राबु औरत कहिड़ी थींदी आहे, सुठी सूरमी कहिड़ी थींदी आहे, ख़राबु सूरमी कहिड़ी थींदी आहे, वतन परस्त कहिड़ी हुजणु खपे। त जेका असां फलाणी ही फ्रेम जेके आहे न पिदरशाही जा फ्रेम उहे
ढाए टोड़े लताड़े चुकी आहे शख़्सी लेवल ते बि ऐं उन इज्तिमाही लेवल ते शख़्सी लेवल ते मां तव्हांखे ॿुधायां त हेतिरियूं औरतूं बावजूदि इन जे कारियूं थियूं मरनि थियूं पंहिंजी मर्ज़ी जो हक़ इस्तेमालु कनि थियूं कहिड़ी बि सज़ा हुजे उहे सज़ा खाइनि थियूं असां जहिड़ियूं औरतूं रोज़ु तोहमतूं ऐं अलाए कहिड़ा कहिड़ा इल्ज़ाम खणी तव्हांजे साम्हूं वरी वेठा आहियूं त उनजो मतिलबु इहो आहे त अॼोके दौर जी सूरमी खे रोके बि नथो सघिजे उहा कंस्ट्रक्ट करे रही आहे ही उन ट्रांसफॉर्मेशन में आहे ही उन मां निकिरी रही आहे जेके जोड़ियल तोड़ियल आहिनि उन मां निकिरी रही आहे मुंहिंजे ख़्याल में ॿिया असांजा साथी उनखे वधीक ॻाल्हाईंदा ऐं तव्हां ॿिए राउंड में हूंदो त इनखे मां वधीक डिफाइन कंदसि बिल्कुलु जी अमर ॻाल्हि कई त अॼु जी जेका सूरमी आहे उहा उन पैरामीटर्स खां हटी करे हिकिड़ी अलॻि शनाख़्त ठाहिण में उहा जोटी पई आहे उहा कोशिशि करे पई तूं पंहिंजी हिकिड़ी अलॻि शनाख़्त ठाहे तव्हां ॾहाकनि खां इन सब्जेक्ट ते कमु कयो पिया हिकिड़ो एक्सपीरियंस बि हूंदो तव्हांजो मां इहो पुछणु चाहींदसि हिन वक़्तु मौजूदा दौर अंदरि तव्हांखे छा थो लॻे अगरि अयाज़ ऐं भिटाई जी सूरमियुनि खे मद्देनज़र रखी अॼु जी सूरमी तव्हांजे पर्सनल एक्सपीरियंस ते छा अॼु जी सूरमी कहिड़ी आहे मां सम्झां थी त भिटाई ऐं अयाज़ जो जिन सूरमियुनि जो ज़िक्र कयो आहे ऐं अमर उन सां इलाही तफ़सील सां ॻाल्हाए चुकी आहे पर मां उन्हनि खे ईअं थी ॾिसां ॾाढो मुख़्तसर ऐं ॾाढो आसान ज़बान में त इन्हनि सूरमियुनि खे जो छा भिटाईअ बयानु कयो आहे पहिरें इहे किसा बयानु थींदा हुआ उमर मारवीअ जा त मारवी पोइ छा हुआ हुनजी एडॉप्टेड भेण हुई तंहिंजी शरीक भेण हुई ही सभु न पर कुझु बि न सऊं सिधो सिर्फ़ु एतिरो आहे मारवीअ जी कहाणीअ जो हासिल मतिलबु छा आहे इनकार हिकिड़ी औरत वटि इनकार जी ताक़त आहे ऐं उहा चवे थी मां हिन मर्द खे क़बूलु नथी करियां ऐं अहिड़े तरह सां ससीअ वटि छा आहे इक़रार उनखे पंहिंजे उहा पंहिंजे जंहिं मर्द खे पसंदि करे थी उन सां उनखे रहणो आहे बसि रहणो आहे मतिलबु हिकिड़ी औरत जो पंहिंजो हुअणु हिकिड़ी औरत जी मौजूदगी हुअणु त मूंखे हीअ पसंदि आहे मूंखे हीअ पसंदि न आहे इन तरह सां मोखीअ जी कहाणीअ में छा आहे त मोखीअ जी कहाणीअ में हिकिड़ी इंसानी हिकिड़ी औरत आहे जंहिं वटि महबूब या मुहबत जो तसवुरु न आहे पर हिकिड़ो कमिटमेंट आहे इंसानी रिश्तो आहे मर्द ऐं औरत जे विच में हिकिड़ो इंसानी रिश्तो मुमकिन आहे इहा बि हिकिड़ी सूरमी आहे जंहिंजो ज़रूरी न आहे त उहा सूरमी जंहिंजो हिकिड़े मर्द सां इश्क लहंदो हुजे उन में उहा करे पर सूरमी इहा बि आहे सुहिणी छा आहे सुहिणी जो इनकार आहे त हुनखे जेको हुनजो मुड़ुसु आहे उनखे क़बूलु न करिणो आहे यानी औरत जेको चाहे थी उहो करे जेको नथी चाहे उहो उनखे न करिणो आहे उहा सूरमी आहे उहा जदीद दौर में सूरमी केरु आहे बेनज़ीर भुट्टो सूरमी आहे नुसरत भुट्टो सूरमी आहे ऐं इन खां सवाइ माई जिंदू सूरमी आहे ऐं जेकॾहिं असां ॾिसूं मुख़्तारा माई आहे उहा सूरमी आहे उनखे उन जो रेप थिए थो उनखे चवनि था त तूं चुप कर ऐं असां तोखे न कंदासीं पर हुन वटि छा आहे हुन वटि एहतिजाज आहे त सूरमीअ जो मक़सदु मुंहिंजे नज़र में इहो आहे त हिकिड़ी औरत जी उहा ताक़त जेको फ्रेम जीअं अमर ॾाढो पिदरशाही ते सही तरह सां ॻाल्हि आई आहे त हिकिड़ो फ्रेम आहे ऐं औरत खे चयो वियो आहे त तूं इन फ्रेम जे अंदरि रह हिन में शरीफ़ औरत हीअं कंदी आहे जेका औरत उन फ्रेम मां ॿाहिरि थी निकिरे उहा सूरमी आहे पोइ उहा चाहे घर जी औरत आहे घरेलू औरत आहे ऐं उनखे असां नथा सुञाणूं पर पंहिंजे घर में पंहिंजी शर्तुनि ते जी रही आहे उहा सूरमी आहे महिरबानी नौशीन जिस तरह इन्होंने कहा कि जो अपने शर्तों पे जी रही है वही जदीद दौर की सूरमी है आप ने जो इनिशिएटिव लिया आज से 10 साल पहले थोड़ा उसके हवाले से बताएगा और इस पिदरशाही समाज के अंदर आपने जो इनिशिएटिव लिया है करती धरती का बेसिकली उसके पीछे माइंडसेट क्या है और इस जदीद दौर में मेरी नज़र में तो आप भी सूरमी है क्योंकि आपने जो इनिशिएटिव लिया वो भी एक जदीद दौर की सूरमी कर सकती है तो ये इनिशिएटिव कैसे जहन में आया क्या माइंडसेट था और इस दौर में आप एज अ पर्सनल किसको देखती हैं कि आज के दौर की सूरमी क्या हो सकती है किस शेप में है वो नौशीन डॉक्टर नौशीन के बारे में मैं थोड़ी सी एक बात करती जाऊं क्योंकि उन्होंने करती धरती का जिक्र किया तो डॉक्टर नौशीन साहिबा जो है न्यूयॉर्क की मुख्तलिफ यूनिवर्सिटीज़ में पढ़ाती रही हैं और वहाँ पर अभी भी वहाँ से डायरेक्टली जो है यहाँ पे आई हैं लेकिन उनका सबसे बड़ा जो इनिशिएटिव ये है कि उन्होंने हैदराबाद के करीब एक ज़मीन का टुकड़ा लिया है और वो ज़मीन के टुकड़े को इस तरह से महफूज करके आबाद करना चाह रही हैं कि उसका उस धरती के साथ रिश्ता जुड़ा रहे। अब ये भी एक नए दौर की किस तरह से हमारी हीरोइन है तो ये अब अपनी कहानी जो है खुद बयान करेंगी। थैंक यू सो मच इस दावत का भी
और तारुफ का भी। थोड़ा सा हटकर अगर मैं बात करूं, ये जो हीरोइन का तस्वुर है, हम पे इतना मुसल्लत किया गया है कि एक औरत क्या होती है, लड़की क्या होती है, वो दिखती कैसी है, वो पहनती कैसी है, स्ट्रक्चर में ढलने की बात है। तो मैं अमर से ऐसे ही जिक्र कर रही थी कि करती धरती का जो तस्वुर है वो करता धरता का उलट है। मेल पावर होल्डर के से अलग हस्ती होती क्या है मुझे तो नहीं पता, मैं तो अभी भी डिस्कवर कर रही हूँ कि मैं कौन हूँ। मुझे अगर अपनी पहचान नहीं होगी तो क्या माशूक थे, क्या मोहब्बत थे, क्या मैं डूब के किसी के दिल में जाके राज करूँ, मुझे कोई शौक नहीं है। हमें इतना नीस्त किया गया है बचपन से कि हमें अपनी तलाश है, पहली बात। तो जदीद दौर की सुरमी, मैं सिर्फ करती धरती के हवाले से बात करूंगी कि शी इज़ दी एंटी हीरोइन, क्योंकि इश्क का तकाजा पहले मेरी मर्जी से होगा, लेकिन पहले मेरे अंदर वो खौफ तो हटे कि मैं अपने आप को समझूं, मैं अपने आप से जुड़ूं। मैंने पीएचडी की तलब की। मेरी दोनों बहनों की 19 साल में अरेंज मैरिज हो गई थी। अरेंज मैरिज को रिजिस्ट करना पहला स्ट्रगल था, फिर पीएचडी करना दूसरा स्ट्रगल था, फिर गिलगित बल्तिस्तान जाकर विदाउट मोबाइल्स, विदाउट सोशल मीडिया काम करना। तो मैं तो क्रेज़ी थी, वहाँ के लिए भी क्रेज़ी थी, अम्मा अब्बा के लिए भी क्रेज़ी थी। तो एक तो होता ना कि इश्क के लिए जी मैंने जिद्दोजहद की, वो भी की थी, कामयाब नहीं हुई, लेकिन अपने मकसद की तलाश करना, अपने जुनून को तलाश करना, जो कि मेरी पैरेलल लाइफ स्टोरी है, चाहे माशूक हो या ना हो, वो है धरती से इश्क, वो है समाज से इश्क, वो है इंटेलेक्ट से इश्क। उस इश्क के बड़े जुर्माने देने पड़े हैं जो अभी भी दे रहे हैं, लेकिन मैं बहुत खुशी से कहती हूँ कि यहाँ पे जो ख़वातीन मौजूद हैं उनका खाना बदोश नहीं होता, सबीन महमूद का T2F ना होता और अयाज मेलो ना होता, तो मुझ जैसी एक अदना आशिक ना किताब लिखती, ना झूम कर जुर्रत करती कि हैदराबाद जैसे शहर में ज़मीन लेकर अपने तस्वुर से केमिकल फ्री एग्रीकल्चर करे, देसी बीज बचाने का काम करे, नेटिव ट्रीज को समझने का काम करे और सबसे पहले धरती से इश्क करे। बहुत खूबसूरत। और एक मैं 4 लाइनें, एक पंजाबी शायर है नजम हुसैन सैयद, मैं 4 लाइनें कहना चाहूँगी। शायरी की महफिल है। पूरियां विच अधूरी नाए, विच अधूरी पूरी, वी डोंट प्रिटेंड टू बी कंप्लीट और परफेक्ट, हम बहुत वल्नरेबल हैं। पूरियां विच अधूरी नाए, विच अधूरी पूरी, आप करे परतावा अपना आप नज़र मंजूरी, किसी की वैलिडेशन की आज की सुरमई को ज़रूरत नहीं। जी अरीबा, जीअं असांजे टिनी पैनलिस्ट औरत जे किरदार खे जेको हींअर हिकिड़ो जीअं असां उन पैरामीटर्स ते खणी करे हिकिड़ो असां तोरियो, तव्हांजो तालुक़ु सियासत सां आहे ऐं वुमन एक्टिविस्ट बि आहियो। सियासत जे अंदरि औरत जे किरदार खे कीअं पिया ॾिसो, ऐं सियासत जे अंदरि तव्हांजी नज़र में हिन वक़्तु का सूरमी आहे, को आइडियलाइज़ कयो आहे तव्हां, या तव्हांखे लॻे थो त सियासत जे अंदरि बि का अहिड़ी सूरमी पैदा थी सघे थी हिन दौर अंदरि? महिरबानी साइमा। ऐं मां त हमेशह ई चवंदी आहियां कि मुंहिंजी आइडियल बीबी शहीद आहिनि, ऐं बीबी शहीद खां वधीक त पाकिस्तानी पॉलिटिक्स में कंहिं औरत जो रोल बि नाहे रहियो, त उन्हनि खे त मां हमेशह आइडियलाइज़ कयो आहे। बट हाणे हिन दौर में मां अगरि कंहिंजी ॻाल्हि कंदसि त मां उन्हनि सां मुंहिंजो पॉलिटिकल इख़्तिलाफ़ आहे, पर उन्हनि जो पॉलिटिकल स्टांस ते मां उन्हनि खे ख़राज तहसीन पेश कंदसि, ऐं उहा मरियम नवाज़ आहिनि। छोकी उन्हनि जी जेका असैसिनेशन, चाहे उन्हनि जी मतिलबु कंहिं बि क़िस्म जी असैसिनेशन थिए थी, कैरेक्टर असैसिनेशन थिए थी, उहा सोशल मीडिया ते थिए थी, उहा मीडिया ते थिए थी, पर हू जंहिं हिसाब सां, जे तरीक़े सां उनखे मुक़ाबिलो करे थी, उहा इलाही सराहींदड़ आहे, बिकॉज़ एॾो आसान कोन हूंदो आहे। ऐं जीअं इन्हनि चयो, अदी अमर बि चयो, इन्हनि बि चयो कि हिकिड़ो औरत खे हिकिड़े पैरामीटर्स में तकियो वेंदो आहे। ठीकु आहे, हिकिड़ा सोशल स्ट्रक्चर्स ठहियल आहिनि, उन में ई उनजे अंदरि औरत हूंदी आहे। उनखां अगरि औरत ॿाहिरि निकिरे थी, पंहिंजो आवाज़ु उथारे थी, त उन ते तनक़ीद बि थींदी, उनखे निशानो बि बणायो वेंदो।
पर हाणे तव्हां ॾिसो न अॼुकल्ह केॾो जदीद दौर आहे, लेकिन इन जदीद दौर में भी एतिरी कैरेक्टर असैसिनेशन औरतुनि जी, ऐं आए ॾींहुं तव्हां हाणे ट्विटर जो दौर आहे, ट्विटर ते केतिरा ट्रेंड्स हलंदा आहिनि औरतुनि जे ख़िलाफ़ु, स्पेशली मरियम नवाज़ जे ख़िलाफ़ु तव्हां ॾिसो त इहो आहे कि हिकिड़ी आवाज़ आहे जेका उथे पई ऐं उनखे दॿाइण जी कोशिशि कई पई वञे, पर उहा उनखां हर बार उहा उनखां मथे थी अची बीहे, मतिलबु उहा दॿे कोन थी। ऐं इन ॻाल्हि जो ई उन्हनि खे ख़ौफ़ आहे ऐं इन ॻाल्हि जो ई डपु आहे ऐं इहो ई तसलसल हलंदो रहियो। त हाणे ॾिसो न, मां तव्हांखे हिकिड़ी मिसाल ॾियां कि अगरि हुननि खे का शइ न मिलंदी आहे त हू हुननि जे कपिड़नि ते ॻाल्हाईंदा आहिनि। पीपल्स पार्टी जे दौर में हिना रबानी ख़ैर 20 लख जो पर्स खणी आई आहे, मरियम नवाज़ ही वॻो पाए थी। हाणे मतिलबु का शइ चवण लाइ कोन्हे त तव्हां औरतुनि जे कपिड़नि ते उन ते बहस था कयो, बिकॉज़ तव्हां पॉलिटिकली त उन्हनि खे मात नथा ॾेई सघो। पर हाणे हू छो के ऐं बीबी शहीद जंहिं दौर में गुज़री उन टाइम ते सोशल मीडिया कोन हुई, त उन टाइम ते माण्हू मतिलबु हाणे सोशल मीडिया जो दौर आहे त माण्हू गूगल करे ॾिसी था वठनि कि फलाणी शइ जो केतिरी प्राइस आहे, ईज़िली ख़बर पइजी थी वञे। त हाणे अगरि तव्हां उन ते कंस्ट्रक्टिव क्रिटिसिज़म नथा करे सघो त तव्हां उन्हनि जे कपिड़नि ते, उन जे जूतनि ते ॻाल्हायो, त तव्हां उनखे डीमोरलाइज़ कयो। बट इहे त ख़ाली टैक्टिक्स आहिनि, इन सां औरत थोरी दॿजंदी, इन सां औरत दॿजे हा त अॼु अयाज़ मेलो थोरी हुजे हा। ऐं 7 सालनि खां ई अयाज़ मेलो आहे त मतिलबु औरत हिननि शयुनि सां थोरी डिॼंदी आहे, औरत हिननि शयुनि जे करे न दॿजंदी आहे। तव्हां कंस्ट्रक्टिव क्रिटिसिज़म कयो, तव्हां पॉलिटिकली तव्हां उन्हनि खे क्रिटिसाइज़ कयो, छोकी आहे औरत बि इंसानु आहे, ग़लतियूं करे सघे थी। चवंदा आहिनि औरत लीडर इलाही सुठा डिसीशन्स वठंदी आहे, इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे वर्ल्ड वाइड, छोकी उन्हनि जी तादाद घटि हूंदी आहे त उहे इलाही सोचे सम्झे डिसीशन्स वठंदी आहिनि, जेको मूंखे पर्सनली लॻे थो, मुंहिंजी राय आहे। पर कंस्ट्रक्टिव क्रिटिसिज़म थी सघे थो, पर उन ते त अॼु असांजे मुआशरे में मूंखे नथो लॻे कि अॼु ताईं कंहिं कंस्ट्रक्टिव क्रिटिसिज़म कयो हुजे अपार्ट फ्रॉम कैरेक्टर असैसिनेशन, जेको असां बीबी जे दौर, मतिलबु असां 3 साल पहिरियां बीबी खे इलेक्ट कयो हुयो ऐं अॼु 3 साल गुज़रण खां पोइ बि असां उते ई बीठा आहियूं ऐं उन्हनि शयुनि ते ई कमेंट कयूं था, मतिलबु ज़ाहिरी शयुनि ते, बाक़ी उन्हनि जे पॉलिटिकल नज़रियनि ते या कम ते को बि ॻाल्हि कोन्हे। ठीकु आहे अमर, मां इहो पुछणु चाहींदसि, जीअं हिकिड़ो असां हिकिड़ो इंट्रोडक्शन कयो जदीद दौर जी सूरमी जो, हिन वक़्त जी औरत जे अॻियां चैलेंजिस कहिड़ा आहिनि? ॾिसो, टेक्नोलॉजी जो दौरु आहे ऐं उन में असां फ्रीडम ऑफ एक्सप्रेशंस जे नाले में खोड़ सारियूं रिआयतूं, खोड़ सारियूं सहूलियतूं हासिलु करे बि रहिया आहियूं, ॾेई बि रहिया आहियूं। उन जा जिते फ़ाइदा आहिनि उते नुक़सान बि आहिनि। फ़ाइदा इहे आहिनि त अहिड़े क़िस्म जा मेड़ बि थी सघनि था, ऐं डॉक्टर नौशीन न्यूयॉर्क में वेठी आहे तॾहिं बि जेका असां हैदराबाद में पंहिंजी जेका असां ॿनी हलाए सघे थी। उन जा फ़ाइदा इहे आहिनि त असांजी जेका असां अरीबा जेका आहे, उहा डॉक्टर अरीबा पॉलिटिकल एक्टिविस्ट जेका पुराणे दौर जी ख़ातून हूंदी उन खां वधीक जेका असां कमु करे सघे थी। पर उन जा डीमेरिट्स बि आहिनि, उन जा नुक़सान बि आहिनि। उन जा नुक़सान इहे आहिनि त अॻे जी जेका ईअं चइजे त अॻे उनखे जेको डिस्करेज करण लाइ या उन जी जेका कैरेक्टर एसिसिनेशन चई या जेको कुझु आहे त समाज वटि थोरा घणियूं शयूं हूंदियूं हुयूं, अॼु उहे बि ओतिरियूं ई जेके आहे वधीक उभरी साम्हूं आयूं आहिनि। मिसाल जे तौर ते इन अरीबा त पंहिंजो ज़िक्र कयो त उन्हनि सिर्फ़ु लीडर्स जो ज़िक्र कयो, ऐं अरीबा पॉलिटिकल कारकुन आहे, तंहिंजे करे अलाए छो पंहिंजो ज़िक्र ऐं ख़ासि तौर ते कारकुन औरतुनि जो ज़िक्र विसारे वेठी आहे, जेके सोशल मीडिया ते जिन जे पुठियां हज़ारे ट्रॉल्स छॾिया वञनि था, जेके उन्हनि खे डीमोरलाइज़ कनि था, जेके मरियम नवाज़ जी तनक़ीद थींदी हूंदी, कपिड़नि ते थींदी हूंदी, सभु कुझु थींदी रहंदी, पर मरियम नवाज़ त उन पंहिंजे सियासी उन में उते रहंदी, थी सघे तो बख्तावर ऐं ॿिया आसिफ़ा बि उते रहनि, पर ख़ासि तौर ते ही जेके क़ौमी जेके असांजूं जेके कारकुन पॉलिटिकल कारकुन छोकिरियूं या जेके असांजी नई जनरेशन आहे, उहा थी सघे थो त उन खां पोइ सघ नसारे सघे ऐं उहा जेका असां अॻिते वधे। हीअ दरअसल उन्हनि खे ख़ामोश करण लाइ न, पर मां सम्झां थी त हीअ हिन दौर जी ही जेके आम घराननि जूं असां आम औरतूं आहियूं उन्हनि जी रस्ता रोक आहे। ॿी तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त जेके से चैलेंजिस मुख़्तलिफ़ थिया आहिनि। मिसाल जे तौर ते अयाज़ मेलो हले पियो, अयाज़ मेले में जे लाइ जेको आहे सो इहो आहे त जेके इन खां माना तनक़ीद जो लेवल इहो आहे, तनक़ीद जी लेवल इहा आहे त जेकॾहिं औरत ते तनक़ीद करणी आहे त औरत जे कपिड़े ते, औरत जी शिकल ते,
हाणे वेंदे औरत जी जेका सा उम्र ते औरत जे जेका सा अगरि जेकॾहिं चेहरे में तव्हांखे गुंज नज़र था अचनि त असांजा ख़ासि तौर ते मां नौजवान जेका असां पंहिंजा असांजा वेठा आहिनि अयाज़ मेले में वेठा आहिनि उहे सोशल मीडिया ॾिसनि था उहे सोशल मीडिया इस्तेमालु कंदा उन्हनि कॾहिं गौर कयो आहे त तव्हांजे औरतुनि जे लाइ माना तव्हां उन्हनि खे तव्हां पंहिंजो सम्झो या परायूं औरतूं सम्झो उन्हनि ते तनक़ीद कहिड़े क़िस्म जी थींदी आहे उन्हनि जी तनक़ीद उन्हनि जी शक्ल ते थिए थी उन्हनि जे मेकअप ते थिए थी उन्हनि जे कपिड़नि ते थिए थी उन्हनि जे जूतनि ते थिए थी उन्हनि जे आउटलुक ते थिए थी कॾहिं तव्हांखे सेखारियो वियो आहे त उन्हनि जे पुठियां जेको ज़हन आहे उन्हनि जे पुठियां जेको अक़ुलु आहे उन्हनि जे पुठियां जेका हेॾी सघ आहे तव्हांखे उहो साराइण सेखारियो ई कोन वियो आहे सची ॻाल्हि ई आहे ऐं अॼोको अदीब माफ़ कजो पर अॼोको अदीब उहा लाइन ॾियण में मां सची जेके असांजी नौजवान जेके जनरेशन आहे नौजवान नस्ल आहे उहा हज़ार दफ़ा जेका असां पंहिंजे इन्हनि औरतुनि खे जेके उन्हनि सां गॾु बीहणु चाहिनि थियूं गॾु हलणु चाहिनि थियूं उन्हनि खे केतिरो बि धिकारे पर उहा नौजवान नस्ल मां सम्झां थी त इन जी ज़िमेदारी जेका असां उन साॻी कंस्ट्रक्ट करण वारी कंस्ट्रक्ट केरु पियो करे इहा आइडियोलॉजी इहे इमेजिस कंस्ट्रक्ट केरु पिया कनि उन्हनि ज़हननि खे ॾिसणु खपे बदकिस्मती इहो आहे त सिंध जे ख़ासि तौर ते अदबी माहौल ते एॾो रुजत परस्ताना एॾी जेका इंतिहा पसंदी आयल आहे उहे तव्हांखे औरतुनि ते टारगेट करणु सेखारीनि था उन्हनि जी उमिरि ते टारगेट करणु सेखारीनि था उन्हनि जी शिकल ते टारगेट करणु सेखारीनि था ऐं ख़ासि तौर ते जेके असांजूं औरतूं सियासत में आहिनि उन्हनि खे असांखां बीणो टीणो भोगणो थो पए छाकाणि त हीअ सभु रस्ता आसान कोन्हे हीअ सभु साण आसान कोन्हे त चैलेंजिस वॾा आहिनि उन में को शक कोन्हे पर हक़ीक़त इहा आहे त जेसिताईं इन्हनि चैलेंजिस खे पार न कबो ऐं उहे आहिनि छो मां उन ते बि थोरो ॻाल्हाईंदसि ॿिया असांजा घणा साथी वेठा आहिनि मां घणो वक़्तु नथी वठणु चाहियां पर उन में हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदसि हीअ जेका हाणे जेको ख़ासि तौर ते मतिलबु सिंध जे हवाले सां ॾिसंदसि पाकिस्तान जे हवाले सां ॾिसंदसि पाकिस्तान जी रियासत हमेशह अहिड़ो शहरी ठाहिणु चाहींदी आहे जंहिंखे कंट्रोल करे सघे उन जे करे मतिलबु ॾिसो त जेकॾहिं सिंधी हुजण जी हैसियत में तव्हांखे उहा पसंदि कान्हे त उहा तव्हांखे कंट्रोल करे तव्हांजे लाइ इमेज क्रिएट करे ऐं तव्हांखे चवे त तव्हां ईअं ॾिसण में अचो बलोचनि खे पसंदि कोन्हे त असां हीअं ॾिसण में अचूं उन्हनि खे रियासत जो इहो रोल पसंदि कोन्हे त उहा उन्हनि जे लाइ हिकिड़ो कंस्ट्रक्ट करे थी न मां तव्हांखे ॿुधायां थी त उनजे लाइ शहरी मिसाली शहरी जो जेकॾहिं को कंस्ट्रक्ट करे थी का इमेज कनि उहो तव्हांखे पसंदि करे पर साॻे तरीक़े सां तव्हां पंहिंजे लाइ जेॾी महिल हूंदा आहियो त औरतुनि लाइ तव्हां साॻियो ई उहो कमु करे रहिया आहियो पिदरशाही समाज औरतुनि लाइ उहो ई कमु कंदी आहे जेको असांजी रियासत पंहिंजे जेका असां शहरियुनि खे कंट्रोल करणु चाहींदी आहे त मां उन्हनि खे सभिनी खे चवंदसि त जेके आज़ादगियूं असांखे घुरबल आहिनि उहे असांजे औरतुनि लाइ हुजणु खपनि ऐं ॾियणु खपनि ॾियो या न ॾियो ख़ैर हू त पाण हासिलु कंदियूं पर आख़िरी ॻाल्हि हिन ई जेका असां हुनजे सेशन में डॉक्टर गाज़ी सलाउद्दीन साहब उन्हनि ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई सूरमी जे हवाले सां बि इहा चवंदी हलंदसि त सूरमी जेका असां उन चयो त बदकिस्मत आहे ब्रेक्ट जो हवालो ॾींदे चयो त बदकिस्मत आहे उहा क़ौम जेके हीरो जी ज़रूरत आहे त मां बि इहो चवंदसि त बदकिस्मत आहे उहा क़ौम जेके सूरमियुनि जी ज़रूरत आहे छाकाणि त सिंध जी हर औरत जेका पंहिंजी चॉइस ऐं पंहिंजे इख़्तियार इस्तेमालु करे थी उहा हीरोइन आहे ठीकु अतिया जीअं सिंधू अमर सिंधू हिन ते तफ़सीली ॻाल्हि कई पर मां चाहींदसि त थोरो तव्हां हिन ते नज़र विझो त अॼु जी दौर जी औरत वटि चैलेंजिस गॾोगॾु मौक़िया कहिड़ा आहिनि ऐं चैलेंजिस त सां सिधो इहो आहे त हर औरत उन वटि चैलेंज आहे जेका समाज जे मुक़ररु कयल फ्रेम खां ॿाहिरि थी निकिरे ऐं उन में जीअं हिन सॼो इलाही तफ़सील सां ॻाल्हायो आहे त असां जॾहिं हिते असांजा कपिड़ा वेठा डिस्कस थियनि त कहिड़ा कपिड़ा था पायूं सभिनी खे ख़बर आहे त अमर ऐं इरफाना मुंहिंजो दोस्त आहिनि मूंखे हिकिड़े माण्हूअ घेरियो ऐं मर्दनि जी महफ़िल हुई ॿ टे मर्द उन्हनि मूंखे ॿुधायो त इनखे अमर खे छा थियो आहे इनखे कोई कपिड़नि जो ढंग न आहे जॾहिं ॾिसो मर्दाना कपिड़ा थी पाए इनखे छा कॉम्प्लेक्स आहे अञा हुनजी ॻाल्हि न जेसिताईं मां हुनखे जवाबु ॾियां वरी ॿिए माण्हू चयो इरफाना त अहिड़ा थी फैशन करे आहे भाउ इहे त रुॻो मेकअप आहे सभु त मूं सोचियो मूंखे तव्हां ॿुधायो त तव्हांखे कहिड़ा कपिड़ा पसंदि आहिनि त मां उन्हनि खे सजेस्ट कयां त
अञा असांजा कपिड़ा वेठा डिस्कस कनि त असां ॿियो अञा छा उन्हनि ते अॻियां कंदासीं ऐं इन खां सवाइ ॿियूं या जीअं मां जीअं डिस्कस थी कयां त असांजा रिवया हाणे हिते सभिनी खे ख़बर आहे हिते त छा पर जेके असांजा पाकिस्तानी ॿाहिरनि मुल्कनि में बि रहनि था मुंहिंजे लाइ इहा डिस्कस थींदो आहे त इहे फेमिनिस्ट औरतूं पंहिंजे मर्दनि खे चुप थियूं कराए छॾनि ख़ुदा बख़्शे जा मुमकिन आहे त हिते कुझु दोस्त हुजनि उहे गवाह आहिनि त उहो पंहिंजे नंढपण खां वठी अहिड़ो आहे कोन ॻाल्हाईंदो आहे पर सभु सम्झंदा आहिनि त इहे फेमिनिस्ट औरतूं आहिनि वीचारो सफ़ा कंधु हेठि करे पुठियां वेठो आहे इहे फेमिनिस्ट औरतूं खणी थियूं वञनि त असांजा रिवया असांजूं सभु शयूं हिकिड़ी हिकिड़ी शइ ते आहिनि इन करे असां कॾहिं बि पंहिंजो पाण खे जेका असांजी वॾे में वॾो केरु असांखां पुछे थो त मुंहिंजी जेकर पुछे त अतिया तुंहिंजी जिदोजहद छा आहे मुंहिंजी जिदोजहद सिर्फ़ु इहा आहे त मां जेको चाहियां उहो जेको अयाज़ जो इहो आहे त थिए ॻिची गच त चवां उहो जेको चवणो हुजे त सिर्फ़ु असां जेको चवणु था चाहियूं न उहो चऊं था इहा ई असांजे लाइ वॾी ॻाल्हि आहे ईअं असां जीअण था चाहियूं ईअं असां साहु खणूं वेठा इहो ई असांजी जिदोजहद आहे पर हिन दौर में मौक़िया कहिड़ा आहिनि अगरि का औरत इन चैलेंजिस खे एक्सेप्ट करे बि थी त उन वटि समाज जे अंदरि मौक़िया ॾिसो था तव्हां हा इहो इन जे लाइ काफ़ी ॾहाकनि खां तव्हांजो ॾाढो सुठो सवालु आहे ऐं उहे मौक़ा बि असांखे ईअं थालीअ में पेश कोन कया विया आहिनि उहे बि असांखे केतिरा मुश्किल सां मिलिया आहिनि हिकिड़े पूरी जनरेशन जी जिदोजहद रही आहे जीअं सियासी जिदोजहद ते ॻाल्हि हले पई त उन में राना लियाकत अलीअ खां वठी ऐं जेको आहे बेगम अब्दुल्ला इहो सॼो हिकिड़ो सॼी खेप आहे या उन खां पोइ 80 जे ॾहाके में सिंधियाणी जी तहरीक जी इहा सॼी जिदोजहद रही आहे इन्हनि सभिनी खां पोइ हिकिड़ो ॾहाके जी सॼी जिदोजहद हूंदी आहे त ॿियो ॾहाको थोरो उन खां अॻियां वधंदो आहे कल्ह त फ़हमीदा हुसैन हुई नूरदा शाह हुई उहे न हुजनि हा त मां न हुजां मां न हुजां ही न हुजनि हा ही न हुजनि हा त तव्हां न हुजो हा त इहे असां हिक ॿिए जे लाइ ॾाढा मुश्किल सां मौक़िया पैदा कया आहिनि ऐं उन खां सवाइ ॿियो अॼुकल्ह काफ़ी शयूं जेके आहिनि उहे आसान थियूं आहिनि राब्ता आसान थिया आहिनि हाणे अॻे असांखे औरतुनि में ऐं जे लाइ जॾहिं हीअ प्रोग्राम हलंदा त हिकिड़ी नंढिड़ो अलॻि सां हिसो ठाहियो वेंदो जिते औरतूं उतां प्रोग्राम ॾिसंदियूं हुयूं त हाणे घटि में घटि इहे त बाउंड्रीज़ टुटियूं आहिनि बाक़ी इहो आहे त अञा बि औरतुनि जे लाइ उहे साॻियूं रंडकूं पैदा थियनि थियूं अॻे असांखे ख़त लिखंदा हुआ लिफ़ाफ़नि में विझी घर मोकिलींदा हाणे SMS ते उहे ब्लैकमेल कयो थो वञे हरासमेंट ते त सिर्फ़ु वसीला बदिलिया आहिनि बाक़ी असां बि हर दौर में हर औरत खे उन्हनि सभिनी शयुनि मां गुज़रणो पवे थो ऐं उनखे मां नथी सम्झां त हाणे औरतुनि जे लाइ ज़िंदगी ॾाढी आसान आहे हाणे वधीक जदीद तरीक़े सां उनखे हरास कयो थो वञे उन्हनि सभिनी खां पर जेको हिकिड़ो क़दमनि खे ॼमाए ऐं रहणु उहो हर औरत ॾाढो मुश्किल सां थी करे कॾहिं बि मां नथी सम्झां त हाणे एॾियूं आसानियूं पैदा थियूं आहिनि थैंक यू नौशीन जैसे अतिया अमर ने इस पर रोशनी डाली आपने अपने चैलेंजेस की बात की कि आपको क्या चैलेंजेस सामने आए लेकिन एज अ होल हम सोसाइटी अगर में देखें तो सोसाइटी आप कनेक्टेड हैं समाज से और आपका इश्क भी समाज से तो समाज पर जो आपकी नज़र है उसमें आपने क्या देखा कि समाज के हर मकतब फ़िक्र से ताल्लुक़ रखने वाली औरत के पास क्या चैलेंजेस हैं और क्या मौके हैं पहले तो मैं बात कल परसों की करती हूँ मैं खाना बदोश में प्रेस कॉन्फ्रेंस थी और वॉलंटियर्स की ब्रीफिंग थी उससे पहले मैं यहाँ ऑटोबान रोड से पहले एक कैफ़े में जाके खा रही थी अब एक औरत का हिलना ही आई एम 41 years old ओके मैं सोचती थी क्या मुझे 60 साल का होना पड़ेगा 70 साल का होना पड़ेगा कि कोई कमेंट ना आए कितने साल का होना पड़ेगा मुझे कि मैं उठ के नाचूं तो कोई कमेंट ना आए वो हम 5 साल की लड़की और 80 साल की लड़की को ही बर्दाश्त करते क्योंकि हवस की नज़र से देखा है ना ठगने की नज़र से देखा है काबू करने की नज़र से देखा है इश्क की नज़र तो हमने देखा ही नहीं अभी औरत को भी नहीं देखा धरती को भी नहीं देखा तो पहले तो मैं इश्क की बात ज़रूर करूँगी क्योंकि लतीफ़ की बात हो रही है सुरमी की बात हो रही है लव इज़ अ यूनिवर्सल प्रिंसिपल हमने लव को ही नहीं समझा ठीक है ना लव और फ्रीडम एक ही चीज़ है लव और सेल्फ डिटर्मिनेशन हक़ खुद इरादियत एक ही चीज़ है मैं पता है अमर और इरफाना वॉलंटियर्स को ब्रीफ कर रही थी कि किस तरीके से अरेंजमेंट करना है कोई तंग नहीं करना सेफ स्पेस और मैं जहाँ से खा के आ रही थी
मैं सीधा नीचे चलते हुए पर्दे के पीछे लोन वुमेन फीमेल फैमिली सेक्शन में जाके सिर्फ गई हूँ 1 मिनट गई हूँ, 1 मिनट बाहर आई हूँ, ठीक है। और उसमें एक्सक्यूज मी हाउ आर यू, छोटी सी मिसाल है, अभी तो मैंने बहुत छोटी सी मिसाल दी है कि हरासमेंट क्या चीज़ है। एक औरत का जन्म होने से लेकर ख़त्म होने तक अभी तो हम क्या चैलेंज नहीं है, आपका सवाल से मुझे वो इख्तलाफ है। आप मुझसे ये पूछें कि चैलेंज क्या नहीं है, ठीक है ना। हमारा सांस लेना खौफ के बगैर ये कम है। मैं चाहती हूँ कि ऐसा समाज हो, अयाज मेलो टाइप का, ठीक है, कि मैं सिर्फ हैदराबाद के रास्ते में आकर मैं अकेले, सदाबहार कैफ़े है, मैं उसको बड़ा प्रमोट करूँगी, जो भी हैं उसके ओनर्स, और सुपर मदीना को भी, क्योंकि इतने मेल स्फीयर में मैं हमेशा अकेले जाके बैठती हूँ। अक्सर मेरे साथ जो ड्राइवर होते हैं वो साथ बैठते हैं, मैं एक चाय पीती हूँ और मैं आराम से चाय पीना चाहती हूँ यार, मुझे जल्दी नहीं है, क्योंकि बचपन से हमको सिखाया है 7 बजे घर आ जाओ, 7 बजे के बाद घर आ जाओ। तो कहीं जाके मैं मर्जी से चाय पी के पाँव ऊपर करके मैंने सिर्फ जो है ना, क्योंकि मैं बहुत मिस करती हूँ सिंध को, सच्ची सी बात है, न्यूयॉर्क में दिल नहीं है, ठीक है ना, मैं बैठ के चाय पीना चाहती हूँ यार, खौफ के बगैर। मैडम आपको कुछ चाहिए, कोई आपके साथ है नहीं, ओहो हेलो हेलो नहीं चाहिए यार, सिर्फ चाय पीना है। तो अब आगे के चैलेंजेस तो ये हमें गाइड करेंगे कि हम क्या क्या सहते हैं। मैं तो सिर्फ कैफ़े अंदर जाके चाय पी के अपना काम करना चाहती हूँ, बस। ठीक। अच्छा अरीबा दे दे जी जी लारकाणे में असां वञूं पिया, समीना मुंहिंजी दोस्त वेठी आहे, उन सां गॾु गाॾीअ में, ऐं मां ड्राइव पई कयां, ईअं असां 3-4 मायूं केॾां वियासीं, असांखे कंहिंखां एड्रेस पुछी, माण्हू असां खां वारा विया, ए तव्हांजो अधो किथे आहे, अधो किथे आहे, अकेलियूं आहियूं, असांजो बेनज़ीर जे मुल्क में शहर में असां घुमूं वेठा, ऐं के तसवुरु कोन्हे त औरतूं अकेलियूं बि घुमी सघनि थियूं। अरीबा तव्हांजो तालुक़ु सियासत सां आहे, ऐं सियासत जे अंदरि जीअं अमर ॻाल्हि कई त स्टूडेंट लेवल ते, जॾहिं ग्रास रूट लेवल ते सियासत जे अंदरि औरत वटि कहिड़ा चैलेंजिस आहिनि, कहिड़नि मसइलनि खे, मामलनि खे मुंहुं ॾिए थी, ऐं उन प्लेटफॉर्म जे अंदरि तव्हांखे लॻे थो त हिकिड़ी औरत जो ईअं निकिरी अचणु ॿाहिरि, ऐं हिकिड़ी औरत जो ईअं लीडर थियणु, छा उहो सियासत जे अंदरि इहा जर्नी आसान आहे? मां हिकिड़ी पॉलिटिकल एक्टिविस्ट आहियां, पर मां इहा ॻाल्हि चवंदसि कि सियासत में औरत लाइ हिकु ख़ासि स्पेस कोन्हे। ऐं मां तव्हांखे पहिरियां बि इहा ॻाल्हि चई कि असां वटि विमेन लीडर्स आहिनि, ठीकु आहे, प्रोमिनेंट पोज़ीशन्स ते बि आहिनि, असांजी विमेन लीडर जेका वज़ीर आज़म थी चुकी, पर उन जी पार्टी में बि तव्हां ॾिसो त एज सच को स्टूडेंट विंग ॾिसो, विमेन विंग त हिकिड़ी अलॻि शइ हूंदी आहे, उहा त ख़ासि ठाही औरतुनि लाइ वई आहे, पर अगरि तव्हां यूथ विंग ॾिसो, तव्हां स्टूडेंट विंग ॾिसो, तव्हां लेबर विंग ॾिसो, उन में तव्हांखे औरतूं एज सच नज़र कोन ईंदियूं, छोकी उन्हनि जी जेका स्पेस आहे उहा श्रिंक्ड आहे, ऐं मूंखे ईअं लॻे थो कि ईंदड़ ॾींहंनि में अञा श्रिंक थींदी वञे पई, माना शायदि औरतूं घबराइनि थियूं, शायदि छा ऑब्वियसली उहे घबराइनि थियूं अचण खां, बिकॉज़ उन्हनि लाइ स्पेस ऑलरेडी कोन्हे। ऐं अॼुकल्ह जे त सोशल मीडिया दौर में जेका असैसिनेशन थिए थी औरतुनि जी, ऐं उन मां छोकिरियूं इलाही उन शइ खे अवॉइड कनि थियूं। इवन मां सोशल मीडिया में रही आहियां, पीपल्स पार्टी जी मां रही आहियां, 2014 खां 2018 ताईं मां उन्हनि जो बाक़ाइदा हिसो हुयसि, एंड उन टाइम ते मूंसां गॾु 18 छोकिरियूं हुयूं, ऐं अॼु उन्हनि मां मुंहिंजे ख़्याल सां 2 या 3 बचियूं आहिनि, बाक़ी सभिनि कमु क्विट करे छॾियो आहे, 2-3 जी शादी थी वियूं आहिनि, मतिलबु उन्हनि जो जेको हुयो कि जंहिं जज़्बे सां 2014 में उन्हनि जॉइन कयो, ऐं जॾहिं उहो मां निकितियूं पई 2018 इलेक्शन्स खां पोइ, त सफ़ा डिसार्ट थी निकितियूं पई, बिकॉज़ उन्हनि लाइ एज सच कोई स्पेस कोन हुयो, ऐं सभिनि खां वधीक कंसर्न उन्हनि जो इहो हुयो कि असांखे सोशल मीडिया ते ॾाढी कैरेक्टर असैसिनेशन सहणी थी पवे, जंहिंजे करे असांजी फैमिली जे तरफ़ां इलाही रुकावटूं आहिनि, त बहितर इहो आहे कि असां पंहिंजे पाण खे पाण ई साइड लाइन कयूं। त इहा इलाही चैलेंजिस आहिनि, ऐं छोकी अॼुकल्ह डिजिटल दौर आहे त हर शइ इलाही प्रोमिनेंट थी करे माण्हुनि खे नज़र बचे थी, एंड उहे शयूं प्रोमिनेंटली नज़र ईंदियूं त उन्हनि खे उन्हनि जा चैलेंजिस उन्हनि खे फेस करणु अञा बि वधीक ॾुखियो आहे। त उहे स्पेसिस मुंहिंजे हिसाब सां कि कंहिं दौर में, छोकी एतिरो उनजो एॾो ज़ाहिरी तौर ते शयूं कोन हूंदियूं हुयूं,
त उहो स्पेस थोरो हूंदो हुयो औरतुनि लाइ, पर हाणे छो की सोशल मीडिया जो दौरु आहे, मीडिया जो दौरु आहे, टेक्नोलॉजी जो दौरु आहे, त उन्हनि प्लेटफॉर्म्स ते अचण खां छोकिरियूं अञा बि डिॼनि थियूं ऐं उन्हनि खे एनकरेज करणु खपिजे। हाणे हीअ त ॾिसो अयाज़ मेलो आहे, हीअ औरतूं ई करे रहियूं आहिनि, ठीकु आहे। अहिड़ा अगरि पॉलिटिकल इवेंट्स थियनि था त मूंखे नथो लॻे की, छोकी हुननि जी ऑर्गेनाइज़र्स औरतूं हूंदियूं ई कोन्हनि त हुननि खे एनकरेज केरु कंदो। हाणे हिते असांजी ऑर्गेनाइज़र्स जी औरतूं आहिनि त उन्हनि एनकरेज कयो ऐं उन्हनि चयो की तव्हां अचो ॻाल्हायो, ऐं हुननि इहो मद्देनज़र रखियो की हिन में इक्वल पार्टिसिपेशन हुजे मैन जी बि ऐं विमेन जी बि। लेकिन पॉलिटिकल जेके थियनि था प्रोग्राम्स, उन में छो की ऑर्गेनाइज़र्स मेल ई हूंदा आहिनि त उन्हनि जे ज़हन में कॾहिं बि इहो न हूंदो आहे की इक्वल पार्टिसिपेशन हुजे, छोकी उहे सम्झनि ई कोन था कि औरत बि ओतिरी ई इक्वल सिटीज़नशिप ऐं हिकिड़ो ओतिरो ई उनजो जेंडर रोल आहे जेतिरो मर्द जो थी सघे थो। छोकी मां तव्हांखे अॻु में ई चयो कि हुननि जी विंग्स में औरतूं आहिनि ई कोन, त एतिरो हुनखे ज़हन में रखंदा ई कोन्हनि, हुननि जे रोल खे उहे एतिरो प्रोमिनेंटली ॾिसंदा ई कोन्हनि। हिकिड़ी आख़िरी जेको थोरो कमेंट ॾियणु चाहींदसि, तव्हांजी ॻाल्हि सां मूंखे यादि आयो त जेका ॻाल्हि पई कई वञे त जेका असां सेफ जेका स्टेट जी या पॉलिटिकल पार्टीज़ जे अंदरि जेकॾहिं औरतूं आहिनि ई कोन ऐं ख़ासि तौर ते स्टेज ते न आहिनि त उन्हनि लाइ कहिड़ो अचे थो। मां रुगो अयाज़ मेले जो नंढिड़ो मिसाल ॾियां, हीउ 7 साल आहे असां मेलो करे रहिया आहियूं ऐं हिते औरतुनि जे लाइ घटि में घटि उन्हनि खे अचण में ऐं ॿी सभिनी शयुनि जी आज़ादगी वारो माहौल जेको आहे सो मिलंदो आहे। हिकिड़ी हिन मेले जे हवाले सां हिकिड़ी नंढड़ी जेका असां उहा वाक़ियो जेको मां ज़िक्र कंदी हलां, असांजी हिकिड़ी ख़ातून महिमान आहे जेका हाणे बि वेठल आहे, उन कॾहिं बि जेका असां को मेलो का शइ अटेंड न कई, न अदबी न ई जेका असां म्यूज़िक जो, हुन पंहिंजी ख़्वाहिश ॾेखारी त मुंहिंजी ख़्वाहिश आहे ऐं नंढे हूंदे खां वठी ख़्वाहिश आहे, मां तव्हांखे रुगो ॿुधायां थी त इनखे सम्झिजे। नंढे हूंदे जी ख़्वाहिश आहे त मां फ्रंट जेका असां सीट्स ते वेही मां हिकिड़ी मूसीक़ी या मां हिकिड़ी महफ़िल ॾिसी सघां, ऐं अॼु खां उहो मुसलसल जेका असां फ्रंट सीट ते वेही ही मेलो ॾिसी रही आहे। कॾहिं मर्दनि जे मेलनि में असां औरतुनि खां फ्रंट सीट ते न ॾिठो आहे, ऐं ख़ासि तौर ते जेके आम औरतूं आहिनि उन्हनि खे फ्रंट सीट्स ते वेहण जो शायदि ई किथे। हिकिड़ो मूंखे 28 साल मां 1980 खां लिखियो आहे, मां 28 सालनि खां एक्टिविस्ट आहियां, सभिनी खे ख़बर आहे। मां लिखां थी औरतुनि जे शौर जे लाइ ॻोठनि में वेंदी आहियां, ऐं उहा माई उनखे मां न इंस्पायर करे सघियसि, उहा मुंहिंजी पंहिंजी भाणेजी आहे ऐं उनखे अयाज़ मेले जी अट्रैक्शन वठी आई। उनखे कॾहिं बि 28 सालनि में मूं इंस्पायर इन तरह सां न करे सघी हुयसि, त इहा हिकिड़ी इलाही असांजी कामयाबी आहे मेलनि जी। न पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजो मतिलबु आहे त इहो आम मर्द या आम समाज सोचे बि नथो सघे त औरतुनि जी एतिरी नंढड़ी ख़्वाहिश है, एतिरी स्पेस ॾियण लाइ बि उनखे 28 साल इंतज़ारु थो करिणो पए। तव्हां सोचो ही समाज असांजे औरतुनि खे जाइ ॾींदो कीअं। बिल्कुल। मैं यहाँ पे एक सॉरी 1 पॉइंट, मैं गुजराती स्पीकिंग हूँ, सॉरी बड़े अरसे से यहाँ काम कर रही हूँ लेकिन सिंधी समझ लेती हूँ, बोल नहीं पाई, इंशाल्लाह अगले अयाज़ मेलों पे सीख के आऊँगी। लेकिन चूँकि मैं सिंध और गिलगित बल्तिस्तान दोनों जगह काम करती रही हूँ, मैं ये चीज़ यहाँ शेयर करना चाहूँगी कि यहाँ की ख़वातीन बेनज़ीर से लेकर जो हमारी साथियाँ हैं, सहेली नगर है हमारा, वो दूसरी जो जगह की ख़वातीन हैं पाकिस्तान में, गिलगित बल्तिस्तान में, उनके लिए कितनी सोर्स ऑफ इंस्पिरेशन है। सिंध के लिए तो है ही, तो मैं चाहती हूँ कि हम कलेक्टिवली इसको रिकग्नाइज करें कि सिंध इज़ अ रोल मॉडल फॉर विमेंस हिस्ट्री, फॉर विमेंस आइडेंटिटी। मोइंजोदड़ो से लेकर जितने भी हमारे चैलेंजेस बजा हैं, लेकिन सिंध में उसकी सूफियाना कल्चर की वजह से, उसके फेमिनिस्ट कल्चर की वजह से, लतीफ़ की वजह से, और यहाँ इरफाना अमर, हसीन, अदी नसीम और सब की वजह से ये जगह पूरे पाकिस्तान के लिए मिसाली है। थैंक यू। हॉल में वेठल कुछ दोस्त सवाल करण चाहिनि असांजे पैनलिस्ट खां, करे सघनि था। अस्सलाम वालेकुम जी, ॾाढो सुठो माशाअल्लाह सेशन रहियो ऐं सभिनी जेके स्पीकर आहे उन्हनि सुठो ॻाल्हायो। मां हिकिड़ो अवां ज़िक्र कयो माई जिंदू जो, जेका वाकई अॼुकल्ह मौजूदु आहे, जंहिंमें हीरो आहे, हीरो ऐं वरी उहो WWF वारनि हिकिड़ो टर्म यूज़ कयो आहे शीरोज़, ही खां बि न हुजे शीरोज़ हुजे, त वरी एनीवे हिकिड़ो इहो हुयो। ॿियो माई बख़्तावर जेका हुई, उन जे
जेका हुन स्ट्रगल कई या जेका बि क़ुर्बानी ॾिनी, उन खां पोइ जेके टेनेंसी लॉज़ आहिनि सिंध जा, उन्हनि में तब्दीली आंदी वई ऐं उहो टेनेंसी लॉज़ अॼु ॾींहं ताईं अमल में आहिनि। ज़मीन जी ॻाल्हि थी, जीअं जिंदू बि ज़मीन जी ॻाल्हि हुई ऐं बख्तावर बि हुई, पर तव्हां हिकिड़ी ॿी जेका सिंध जी मौजूदा औरत ज़िंदा हीरो आहे जेके चओ, उहा आहे पंहिंजो नाज़ू धारे जो। उन औरत बि जॾहिं उनजे पीउ खे जेल में विधो वियो ऐं उनजे भाउ खे क़तलु कयो वियो ऐं उन औरत पंहिंजे भाइरनि खे पाण दफ़न कयो ऐं पंहिंजी ज़मीन छॾाई किलेशनकोफ जे थ्रू, उनजो बि हिते ज़िक्र करणु घुरिजे हा। ऐं ॿियो इहो त उन औरत ते इंग्लैंड में मूवी ठही आहे पूरी, उन मूवी जो नालो आहे माय प्योर लैंड। ठीकु आहे, हिकिड़ो त इहो हुयो। ऐं बाक़ी हिकिड़ी जेका मुंहिंजी कमेंट हुई उहो इहो त जॾहिं तव्हां जॾहिं औरत हीरोज़ जूं ॻाल्हियूं कयो था त उन में कंहिं हिकिड़े खे जॾे सॾे मर्द खे विहारियो आहे हिते, छो जो मॉडरेटर बि औरत, स्पीकर बि औरत, पोइ उहो जॾो सॾो मर्द उहा ॿी ॻाल्हि आहे त घर वञी जेको मोचड़ा खाए आहे उहा ॿी ॻाल्हि हुई, पर मौक़ो ज़रूरु ॾियो आहे हुन वीचारे खे। सो हाणे इहो कमेंट सम्झो, सवाल मां उनजो जवाबु ॾींदसि त गुज़िरियल साल असां जॾहिं अयाज़ मेले में अयाज़ जे हवाले सां हिकिड़ो अयाज़ वटि जेको औरतुनि जो तस्वर आहे उन ते हिकिड़ी तनक़ीदी निशिस्त रखी। असां वटि हिकिड़ो शाइर अञा वेठो आहे, अमर पीरज़ादे साहिब खे असां विहारियो हुयो, त वीचारो जेॾी महिल लथो त उन ते लेबिल लकी चुको हुयो त इहे मायूं हिनखे बि खणी वयूं। तंहिंजे करे असां चऊं था त हरू भरू को अहिड़ो लेबिल लॻे के तंहिं करे असांखे पंहिंजो केस पाण पेश करण ॾियो। गुज़िरियल सेशन में गज़ल ते प्रोग्राम लाइ असांजी इलाही सारियूं औरतूं आहिनि जेके गज़ल लिखनि थियूं, पर सिर्फ़ु हिकिड़ी वेठी हुई ऐं ॿिया सभु मर्द हुआ। ऐं ॿी ॻाल्हि त सुमरा साहिबु असांखे थोरो त कंसेक्शन ॾियो, असां इलाही सदियुनि जो सफ़र कयो आहे हेसि ताईं पुॼण जे लाइ। असांजे लाइ तव्हां सिंधियत बि संगत वारा माण्हू वेंदा आहिनि किंजर ते, मच कचहरियूं सभु इहे मर्दनि जूं थींदियूं आहिनि, असांखे कॾहिं बि कोन वठी वेंदा आहिनि। ऐं असांजा अलॻि अलॻि इहे ओताकुनि जो सॼो कल्चर हो, असांखे इलाही सदियुनि खां पोइ स्पेस मिलियो आहे। त प्लीज़ असांखे तव्हांजो टाइम न वठंदुमि, न बसि हिकिड़ो मिंट कमेंट। मुंहिंजी नंढड़ी मूंसां गॾु हली किथां, पोइ मूंखे चई त हिते लेडीज़ जो पोर्शन चई बाबा इहे पॉज़िटिव डिस्क्रिमिनेशन छो आहे, दैट इज़ ऑल्सो अ डिस्क्रिमिनेशन, तंहिंजे करे जेंडर इक्वलिटी में बैलेंस हुजणु खपे। सो बहरहाल तव्हांजी बि ॾाढो सुठो ऐं हीअ अदी जेका अमेरिका में आई आहे इनखे चओ त हिते कैफ़े आहे असां वटि, इहो खाना बदोश, उते अची तव्हां फ्रीली चांहि पीओ। थैंक यू। ॿियो सवाल को करणु चाहियो? डॉक्टर मखमूर बुखारी। कंहिंखां सवाल कंदो तव्हां? सभिनी खां ओपन जेको बि सवाल जो जवाबु ॾे। अवांजो जेको डिस्कशन हो ॾाढो ज़बरदस्त ऐं पॉज़िटिव हो ऐं इन में खोड़ सारा इन में बहस ऐं सुवाल उथनि था। ऐं रुॻो हिकिड़ो उनखे सुवाल रुॻो करणु चाहियां थो त असांजो जेको लोक विज़डम आहे, लोक अदब आहे, या उनखां वेंदे क्लासिकल दौर ताईं बिटाई ऐं सचल ताईं उन में जेके सूरमियूं ऐं हीरोज़ जेके आहिनि उहा औरत खे पेश कयो वियो आहे। त जॾहिं सिंधी समाज में औरत खे जेको एतिराम ऐं मर्तबो पंहिंजे वक़्त ते मौजूदु रहियो, आख़िर उहे कहिड़ा रीज़न अवां सम्झो था त अॼु जेके जंहिं सूरताल में असांजे सिंधी समाज या पाकिस्तान जो समाज में जेका औरत बर्दाश्त करे रही आहे, आख़िर उहे कहिड़ा रीज़न या सबबु आहिनि जंहिंजे करे इहे सभु कुझु माहौल जुड़े थो? ॾिसो तव्हांजो सवाल ॾाढो सही आहे ऐं रुॻो सिंध में न पर क़दीम जेके बि समाज आहिनि उन्हनि क़दीम समाजनि में पिदरशाही समाज आहिस्ते आहिस्ते वक़्त सां गॾु मज़बूत ऐं सख़्तु तरीन थींदी वई आहे। जेको क्लासिकल पीरियड रहियो आहे, जेको फोक विज़डम वारो पीरियड रहियो आहे, उन ज़माने में अञा जेका असां इहा पिदरशाही कुझु क़िस्म जूं आज़ादगियूं उते अञा ज़रूरु हूंदियूं हुयूं, पर मुकमल आज़ादी इन हवाले सां न ॾींदसि त उते बि औरत जो तसवर जेको आहे सो मिल्कियत वारो तसवर आहे, एतिराम मिल्कियत वारो। अॼु बि असां पंहिंजा सोन ऐं जेका ॿी मिल्कियत आहे उनखे संभाले रखंदा आहियूं, उहो तसवर आहे। दरअसल जंहिंखे असांजो जेको पिदरशाही समाज चए थो, बिगाड़ तॾहिं पैदा थियो आहे जॾहिं औरत पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी खे असर्ट करणु शुरू कयो आहे ऐं हुनखे जेको आहे
सो मञाइणु शुरू कयो आहे। जेकॾहिं हू चैलेंज ई न कंदी त मुंहिंजे ख़्याल में अञा बि न ईंदो। ऐं ॿियो आख़िरी जेका असां मां हिन ते ख़तमु कंदसि त जेको अॼुकल्ह बि ख़ासि तौर ते सिंध में औरतुनि जो जेको ब्रूटल किलिंग नज़र अचे थी, कारोकारी में अॻे त मारे मारे छॾींदा हुआ, कारोकारी हमेशह थींदी आहे, मारे छॾींदा हुआ, पर असां जेके औरतुनि ते कमु कंदा रहिया आहियूं असां ॾिसंदा आहियूं त हाणे उन में तशदुद में इज़ाफ़ो अचे थो त मारनि बि था, उन खां पोइ उनखे गभा कनि था, मारनि बि था, पर उन खां पोइ उनजो शकल जेको सो चिचेरे था छॾीनि, उनजी बॉडी खे जेको आहे सो माना गभा कनि था। इहा हिकिड़ो नफ़रत जो इज़हार इन करे आहे छाकाणि तूं जेतिरी जुरत सां हू पंहिंजी जेका सा इनखे एजेंसी खे हू इस्तेमालु करे थी ओतिरो ई मतिलबु ख़तरनाक रिएक्शन अचे थो। जेकॾहिं औरत सबमिसिव थी वए तब बि एक्सप्लॉइटेशन हलंदी, पर ॿिए माना में हलंदी, पर जेकॾहिं हू चैलेंज कंदी त यकीनन जेका सा इहा शइ हूंदी त उन जीअं इंसानी सुजागी अचण सां उन चैलेंज करणु शुरू कयो आहे, यकीनन उनजे लाइ ॿियूं ॾुखायूं बि आयूं आहिनि, उनजा रस्ता बि पैदा थिया आहिनि। पर मां ज़रूरु हिकिड़ो इन जे इख़्तिताम खां पहिरीं मां नौजवाननि खां ज़रूरु चवंदसि तव्हांखे सवाल कोई कोन्हे असांखां करण लाइ, छा त सवाल कयो न, तव्हांजे लाइ त रखियो आहे त तव्हां सवाल कयो, तव्हां जेको असांखां पुछणु चाहियो था असांखां पुछो। महिरबानी मैडम जे अॼु जे जेको सेशन जो जेको स्पेशल मौज़ू हो शेख अयाज़ जूं ऐं शेख अयाज़ जूं सूरमियूं, सो शेख अयाज़ कहिड़ी सूरमी चाहियो थे या हुन जूं कहिड़ियूं सूरमियूं हुयूं, इन पर्सपेक्टिव तव्हां छा चवणु चाहींदो? उन ते जेके सूरमियूं आहिनि उन त लिखियो, पर हिकिड़ो उन जा कुझु ॿ टे बैत त काई गूंगी गाए नाहे हाणे नींगरी भोरी घटि न भाए डूंगर ॾारे थी सघे। त उन जेको हिकिड़ी औरत जो या मूंसां ई गॾु कहंदी आहे ऊंधाए आकाश में, त उन अयाज़ खे अहिड़ी औरत जो तसवुरु पेश कयो आहे जेका ज़िंदगीअ में मोहबत में उन सां गॾु हले, त उहो ई आहे। मैम अमर साहिबा तव्हां खां सुवालु आहे त अयाज़ ख़ासि तौर ते लतीफ़ जिते सूरमीअ खे छॾियो, अयाज़ जी सूरमी पाण रुगो सुहिणी खे जेकॾहिं ॾिसूं था त अयाज़ जी जेका सुहिणी आहे उहा बि ख़ुदि मुख़्तियार आहे। हाणे ॾिसो सिर्फ़ु हिकिड़ो मिसाल इहो ई आहे त अयाज़ जी जेका सूरमी आहे उहा मेहार जेका पंहिंजो मेहार आहे उनखे पाण न सॾे थी, तूं बि त तरी आहे कॾहिं मुंहिंजे पार ॾे, सदा मूंखे सीर जो ॾिने छो सौदा, मेहर मोहब मिला तोखे छिके छो नथो। त इन ई हवाले सां जेके अयाज़ ॿियूं सूरमियूं आहिनि उन्हनि में केतिरे क़दुरु ख़ुदि मुख़्तियारी आहे, इन ई हवाले सां तव्हां थोरो ॾिसो अयाज़ पंहिंजे सभिनी सूरमियुनि खे ॿेहर वराए लिखियो आहे। जेके बि असां वटि तमसीली रिवायतूं जेके इस्तेमालु कयूं भिटाई, उहे अयाज़ उनखे हिकिड़ी मूं तव्हांखे चयो त जीअं ज़मानो बि तब्दील थियो त उनखे वधीक जिद्दत सां उन दौर जे औरत जे हवाले सां जेको घुर्बल मॉडल हुयो उन में पेश कयो आहे। पर असांजो जेका पॉइंट हुई उहा इहा पॉइंट हुई त उहो बि अयाज़ हिकिड़ो फ्रेम ठाहियो आहे त असां चऊं था त उहो फ्रेम बि उन दौर जे इनकलाबी ऐं ॿियनि तहरीकनि जी जेको असां उन मां जनम वरितलु हुयो उहो केतिरो पिदर शाहाना हुयो उन ते त ॻाल्हाइजे, पर औरत पंहिंजे लाइ पंहिंजो मयार पाण मुक़ररु करे, पंहिंजी चॉइस पाण रखे, इहा अॼोकी दौर जी सूरमी आहे। ठीकु आहे अमर, तव्हांजी अतिया, नौशीन, अरीबा, तव्हां सभिनी स्पीकर जी महिरबानी ऐं हॉल में वेठल तव्हां सभिनीनि महिमाननि जी वॾी महिरबानी।